या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बूठो जो नालो था तैयब लाखो। अच्छा अच्छा तैयब लाखो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अजो को ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां गोठ तैयब लाखो जे अंदर असांजे निहायती मोहतरम हरदिल अज़ीज़ शख्सियत हज़रत साईं मौलाना ज़ुल्फ़कार डेरे साहब जे दावत ते अवां दोस्तन जे सामूं चंद मारूज़ात अर्ज़ रखंदुसि। दुआ है त अल्लाह तबारक व तआला जेको कुछ चवां सब खां पहिरियां पाण खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, उन खां पोइ जमी मुसलमान खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। महमूद गज़नवी बादशाह भी हुयो, वक्त जो वली भी हुयो। रात जो घर का बाहर निकतो इन इरादे सां ॾिसां त मुल्क जो अमुन अमान कीअं वाह सां वञी लहा। ऊंदह में काफ़ी निकिरी बण जे ओट में हिकिड़ा चार हमरा ॾिठई। उनजो हुलियो ॾिसी सम्झी वियो त हे बिगड़ियल आहिनि, हमरा चोर हुया। बरसां पहुची चईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोहम्मद गज़नवी चवंदा केरु आहियो? जो असां शिकारी आहियूं। चोर वरी पाण खे चवंदा त असां शिकारी आहियूं। चोर ॿियो बि चवंदा त मूज़ीअ जो माल असांजे लाइ हिलाल। हाणे हे थिया सखी मुड़ुस ऐं मूज़ी जा हो जंहिंजो माल थो करे। मोहम्मद गज़नवी चवनि ॻाल्हि ॿुधो, हिन खां पुछां तूं केरु? सोचींदे जेकर चवां थो त महमूद गज़नवी हाँ अकेलो हथ आयो न कुटे कंदा तलड़ कि मां बि शिकारी हाँ। अब हिनखे ठाहीसि न, खोलीस थोरो खोलीस। मां भी शिकारी हाँ। महमूद गज़नवी चवण ॻाल्हि ॿुधो, तव्हां चार ॼणा हो, मां पंजूं अकेलो ठाहां कोन थो, तंहिं करे मूंखे बि पाण सां गॾु खणो त हली काथे दाव चुटियूं। महमूद गज़नवी खे चवण ॻाल्हि ॿुधो, असां जेके चार ॼणा आहियूं असां चइनी जो को न को कमाल आहे। हुजे को तुंहिंजो बि कमाल त तोखे बि खणूं। महमूद गज़नवी चयो ॿुधायो तव्हांजो कहिड़ो कहिड़ो कमाल आहे। हिकिड़े चयो त मुंहिंजो कमाल हीअ आहे, जेकर कुतो भौंक करे त मूंखे ख़बर पवंदी त कुतो छा थो चए, वॾो कमाल आहे। ॿिए चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त भितरे चोतर मूंखे फेराए मूंखे ख़बर पवंदी त माल किथे पियो आहे, वॾो कमाल आहे। टे चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त भित भली केॾी बि वॾी हुजे छलांग हिकिड़ो चोरी करे ईंदुसि, वॾो कमाल आहे। चौथे चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी मिले सां त वरी विसरंदो कोन, इन जो बि कमाल वॾो आहे। महमूद गज़नवी खे चयो तुंहिंजो कमाल? महमूद गज़नवी चयो मुंहिंजो कमाल आहे। कहिड़ो? जेकर न चोरीअ कंदे पकड़िजी पओ ऐं मां ऐं तव्हांखे सज़ा लॻे, मां रुॻो कंध सां हीअं कयां न त सज़ा कान ईंदव।
चोरन चो बड़ा अज तो बई हथ गेह में अल खाटरी दाल महमूद गजन जी घर खेड़ो अब छो था गालायो छोकरा छो था त मसलो ता महमूद गजन चो अल खाटरी हई था चोरन चो अल खाटरी दाल महमूद गजन जी घर खेड़ो बस चली 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 बात गालायो ना चुप कर बैठा उठे ते वे पर गालाय ना चुप कर फिर तवज्जो कयो हलिया रस्ते सां जो आया तो कुत्ते कई भौंक इन्हें फ्लैश बंद कर महमूद गजनी पुछंदो कुत्तो छा थो चवे महमूद गजनी खे चए तो कुत्तो थो चवे तो महमूद गजनी भी तव्हां सां गॾु अथव ॿियनि छा चयो त हलड़े लोठिया महमूद गजनी असां वांगुरु टोहियो आहे जो ईअं गिटियूं मां पीतो वतो अथई वो घर सुतो पियो हूंदो बाबा साईं चवंदा आहिनि त हक़ीक़त खे बि न पिया मञे अंदर जो कारो थी वियो हलिया हिन घर के कोट के फेरियो चई माल हिते आहे मूंखे धकु लॻो त वाकई माल त हिते ई आहे अरे छोकिरा ॻाल्हाए न ओ दरवेश ॻाल्हाए न चई कोट हेॾो सारो छलांग ही कोट चोरी करे मोटी आई महमूद गजनी खे चवण ॻाल्हि ॿुध महमूद गजनी चवण ॻाल्हि ॿुधो 5 हिसा कयो हिसा पतियूं कयो हिसा पतियूं कयो महमूद गजनी चवंदा ॻाल्हि ॿुधो अॼु खां पोइ पंहिंजो जोड़ पको एड्रेसूं ॾियो काथे वेठा हो कंहिंजा पुट हो नाला छा अथव सुभाणे जेकर काथे को दाव लॻे त कंहिंखे सॾे त वठो छोरनि बि देरि कान कई लिखी न सहे आचर ख़ान सूमर जो पुट हेॾे खमीसो ख़ान अरबाब जो पुट इहो लिखी रखे ॾिनो सुबुह जो चोपचो थी वियो महमूद गजनी जे घर खे काट लॻी वियो चोरी थी वई महमूद गजनी चयो त हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कान्हे का हे 4 हमरात वठी अचो आया महमूद गजनी चयो छा ते तव्हां बदमाशी कया मुल्क जो अमन अमान था ख़राबु कयो तव्हांजा हथ पे कपड़ पा त जंहिं चयो त हिकिड़ो दफ़ो ॾिसांसि वरी न विसरंदो उनजो जीअंदा क़िबला नाराज़ न थी त मां अर्ज़ु कयां की चओ छा आहे की सा जेकर असां चइनि खे सज़ा ईंदी त राति तूं बि असां सां गॾु हुई तोखे बि सज़ा अचे महमूद गजनी खे चवंदो साईं हाणे असां पंहिंजा कमाल ॾेखारां तूं पंहिंजो कमाल ॾेखार तुंहिंजो बि वाइदो आहे महमूद गजनी वाइज़ो नसीहत करे हुनखे चयो त आईंदे अहिड़ी ग़लती न कजो वालिद साहब साईं मौलाना मोहन कासिम सुमरो साहब इहा ॻाल्हि करे फरमाईंदा आहिनि चवंदा आहिनि रब असां पंहिंजे बंदगीअ जो कमाल ॾेखारे चुका आहियूं अणिठे ते तुंहिंजा सजदा कयासीं रब अणिठे ते तुंहिंजे आॾो अचे तुंहिंजी मजलिस ॿुधीसीं क़ुर ॿुधोसीं मौला बंदगीअ जो कमाल असां ॾेखारे चुका आहियूं हाणे बख़्शिश जो तूं कमाल ॾेखार त महिल असां जन्नत में हली पहुचूं सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयान आहे इस्लाम जे अंदर जेके भी मौजू आहिनि उन में मुश्किल मौजू आहे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो त जॾहिं ख़तीब ख़िताब जे लाइ वेहंदो आहे ऐं उन जे आॾो मौजू हुजे सीरत जो त ख़तीब परेशान हूंदो आहे त हाणे मां महबूबन करीमन जी सीरत शुरू कयां त कयां काथां बचपन बयान कयां जवानी बयान कयां हुस्न बयान कयां इख़लाक़ बयान कयां इल्म बयान कयां अमल बयान कयां रहमत बयान कयां बरकत बयान कयां त कयां छा छो त सीरत हिकिड़ो अथाह समुंड आहे जीअं समुंड खे को किनारो कोन्हे को ईअं सीरत जे मौज़ू खे को किनारो कोन्हे तवजो कजे हाणे इन ॿारनि खे केरु चुप कराईंदो या इहे लुड़ी ईअं पिया कंदा को वञे ना को हिनखे ॿारनि खे चुप कराए हलो के ॿारनि खे चुप कराए अरब जो शाइर 40 साल पूरा आमुना जे लाल जे शान में शेर जे शेरन जो अंग हुयो 50,000 घणा हज़ार थोरो ॻाल्हाईंदो तव्हां तॾहिं कल्ब खुलंदो घणा हज़ार 50,000 वल्ला मुसलमानो ये 50,000 शेर आमोना जे लाल जो मौजूज़ो आहे बाक़ी कोई कंहिंजे लाइ एतिरा शेर नथो चई सघे मुंहिंजे महबूबन करीमन जो मौजूज़ो आहे वल्ला कायनात जे तख़्ते ते
अमड़ पांजे बच्चे सा मोहब्बत कंदी आ बच्चे जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिनट सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं जेकर बच्चो पांजे अमड़ जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिनट सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं उस्ताद शागिर्द जी तारीफ़ करे शागिर्द उस्ताद जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिनट सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं मुरीद मुर्शिद जी तारीफ़ करे मुर्शिद मुरीद जी तारीफ़ करे 15 मिनट अधु कलाक सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं लेकिन वल्लाह हिन आलम में हिन जहान में असाई तवाजू सिबानू त बंद थी वेंदियूं हयातियूं त ख़त्म थी वेंदियूं लेकिन आमुना जे लाल जो शान न की खुटो वा न की खुटंदो हर ज़रो ज़रो आमुना जे लाल जी तारीफ़ पियो करे सिज तारीफ़ करे चंड तारीफ़ करे ज़मीन तारीफ़ करे आसमान तारीफ़ करे वल्लाह मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो वा हिकिड़े दफ़े आसमान ऐं ज़मीन पाण में विढ़ी पिया आसमान चवे त मां भलो ज़मीन चवे त मां भली आसमान दलील ॾियणु शुरू कया आसमान चयो ज़मीन ख़बरदार सिज मूं वटि अथई चंड मूं वटि अथई लोहे महफूज़ मूं वटि अथई कलम मूं वटि अथई कुर्सी मूं वटि अथई अर्श अज़ीम मूं वटि अथई वल्लाह ज़मीन चयो आसमान ख़बरदार सिज तोखे मुबारक चंड तोखे मुबारक सितारा तोखे मुबारक कलम तोखे मुबारक कुर्सी तोखे मुबारक अर्श अज़ीम तोखे मुबारक याद रखिजे आमुना जो लाल मूं वटि अथई सुभान अल्लाह अल्लाह सही मनो कयो आहे गैरुल्लाह जो कसम न खणजो इएं न चइजे त मूंखे पुट जो कसम आहे अमर जो कसम आहे अबे जो कसम आहे साई सावल जो कसम आहे आसमान जो कसम आहे पाणीअ जो कसम आहे दरिया जो कसम आहे न न न जेकर कसम खणी चइजे त मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे गैरुल्लाह जो कसम खणणु जाइज़ कोन्हे को चइजे मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे वल्लाह पाण मनाओ की गैरुल्लाह जो कसम न खणजो असाई तो आके मनाओ की गैरुल्लाह जो कसम न खणजो लेकिन फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा सोड़ा मूंखे तुंहिंजे नूरानी चेहरे जो कसम आहे तुंहिंजे कारी वारनि कारनि वारनि ज़ुल्फ़नि जो कसम आहे वल्लाह मौला असांखे त मनो की गैरुल्लाह जो कसम न खणजो रब तो छो कसम खयो पंहिंजे महबूब जे चेहरे जो कसम तो छो खयो महबूबन करीमन जे कारनि वारनि ज़ुल्फ़नि जो कसम तो छो खयो अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो मां त रब हाँ मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जंहिंजो कसम खणा केॾी महिल फरमाई वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम केॾी महिल फरमाई लो उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद केॾी महिल फरमाई वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा केॾी महिल फरमाई वल आदियाति सबहन फल मूरियाति कदहन फल मुग़ीराति सुबहन फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जंहिंजो कसम खणा अल्लाहु अकबर लेकिन मौला पंहिंजे आख़िर पंहिंजे महबूब जो कसम छो खईं अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो जेकर तूं पंहिंजे अबे जो कसम खणंदे अबो तुंहिंजो एबदार अमर तुंहिंजी एबदार अबे जो तूं जेकर भाउ जो कसम खणंदे भाउ तुंहिंजो एबदार उस्ताद जो कसम खणंदे उस्ताद तुंहिंजो एबदार पुट जो कसम खणंदे पुट तुंहिंजो एबदार जेकर मुर्शिद जो कसम खणी मुर्शिद तुंहिंजो एबदार वल्लाह फरमाई मां जेकर पंहिंजे महबूब जो कसम खयो हा त मुंहिंजो महबूब एबन खां पाक सुभान अल्लाह फरमाई अहसन मिलका लम तरा कत्तु ऐनी
व अजमल मिल कलम तल दिल निसाऊ सुणा तो जड़ो हसीन चरो खुदा जे कसमा मुझे डिठो ही कहीं डिठो भी कोने को तवज्जो कजें जेके भी दोस्त बैठा हो जेके भी दोस्त बैठा हो अल्लाह अकबर सब जो सब पांजे महबूबन करीम जे मोहब्बत में बैठा हो आमुना जे लाल जे मोहब्बत में बैठा हो दुनिया जो कोई गर्ज कोने को काई लालच काने का भत्त जे गिरह जे आसरे कोन आया हो सब जो सब आमुना जे लाल जे दीदार आमुना जे लाल जे मोहब्बत में आया हो मां तव्हां खां पुछां थो महबूब ॾिठो अथव अल्लाह ॾिठो अथव न अल्लाह ॾिठोसीं न अल्लाह जो रसूल ॾिठोसीं अण ॾिठे ते ईमान आंदोसीं वल्लाह तवज्जो कजें हिकिड़ो ॾिठे ते ईमान ॿियो अण ॾिठे ते ईमान वल्लाह सहाबा अर्ज़ु कयो महबूबन करीमन सहाबा जे कचहरी में फरमायो अॼु मूंखे पंहिंजे भाइरुनि जी यादि सताए रही आहे सहाबा अर्ज़ु कयो सुणा असां तव्हांजा भाइर न आहियूं छा महबूबन करीमन फरमायो तव्हां त मुंहिंजा सोबती साहबी आहियो मुंहिंजा भाइर उहे जेके मूंखे ॾिसंदा ई कोन मूं ते ईमान आणींदा महबूबन करीमन भाव सॼो आहे असांखे फरमायो मुंहिंजा भाइर आहिनि अल्लाह अकबर वाह मुंहिंजा साईं वाह तवज्जो कजें अल्लाह अकबर अण ॾिठे ते ईमान अल्लाह अकबर हारून रशीद बादशाह ज़ुबैदा घर वारी साणा रस्ते सां पियो थो अचे घर खां ॿाहिरि निकितो दरवाज़े खां ॿाहिरि बहलोल फ़क़ीर दरवेश मिटीअ जा घर पियो ठाहिया दरवेश छा पियो करी कि जन्नत जा घर पियो ठाहिया कि विकिणंदे जा छड़ो ठाही पियो कि रखिया त विकिणण जे लाइ हुजे को ख़रीदार दरवेश जन्नत जो घर घणो पियो जी किसी पूरो 100 रुपए में जन्नत जो घर अल्लाह अकबर बादशाह चयो या तमामु वॾी क़ीमत आहे मिटीअ जो घर 100 रुपए में पियो जी की क़ीमत इहा अथसि वणई त वठण रस्तो छिक अल्लाह अकबर ज़ुबैदा औरत ज़ात दिलि जी नरम 100 रुपया कढी करे दरवेश जे हथ ते रखियईं कि अल्लाह जा वली जन्नत में घर खपे इशारे सां चईसि हे घर जन्नत में तुंहिंजो आहे राति जो टेम आहे लोक बिस्तरे ते सुतो आहे हारून रशीद सुतो बीवी ज़ुबैदा बिस्तरे ते सुती आहे अखे सां लॻी अजीब मंज़र ॾिसे छा ॾिसे त मां वाक़ई जन्नत जा सेर पई कयां सुबुह जो पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायईं हीअं वाक़ई मां जन्नत जा सेर कया भरियमि त 100 रुपया लेकिन आऊं वाक़ई जन्नत मां ॾिसी आई आहियां वल्लाह किताब में लिखे थो पियो सुबुह जो हारून रशीद साॻियो ई वटि साॻी गेट रस्ते सां पिया आयो ॾिठई त साॻियो ई बहलोल फ़क़ीर अल्लाह अकबर बहलोल फ़क़ीर जन्नत मिटीअ जा घर पियो ठाहिया कि बहलोल छा पियो करी कि जन्नत जा घर पियो ठाहिया कि विकिणंदे जा छड़ो ठाही पियो कि रखिया त विकिणण जे लाइ हुजे को ख़रीदार कि कर ख़बर घणे पियो जन्नत जो घर जी कि पूरो अधु बादशाहीअ जो कि दरवेश कल 100 रुपए में अॼु अधु बादशाहीअ जो कि बादशाह सलामत काल अण ॾिठे ते ईमान हुयो अॼु तुंहिंजी सरवारी घरवारी ज़रा ॾिसी आई आहे इन करे अघु वधाए छॾियोसीं सुभान अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला कुर्ब कया इनायत कई एहसान कया जो पंहिंजे महबूबन करीम जो असां तव्हांखे उम्मती बणाई दुनिया जे जहान में रब करीम फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अलबत्ता की एहसान कयो अल्लाह एहसान अल्लाह तुझा कई असा एहसान अखियों ॾिनई वरन न बि न हुजऊं हा ज़बान ॾिनी वरन गूंगा हुजऊं हा कन ॾिनई वरन ॿोड़ा हुजऊं हा हथ पेर ॾिनई वरन टूंडा हुजऊं हा मंडा हुजऊं हा अकुल ॾिनई वरन चरिया हुजऊं हा सिहत ॾिनई वरन बीमार हुजऊं हा रब तुंहिंजा असां ते कई एहसान तुंहिंजा अणगणिया एहसान आहिनि अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो जेके भी नेमतूं ॾिनियूं मां इहे सभु नेमतूं अथव एहसान कोन्हे को छो त जहिड़ियूं अखियूं तव्हांखे अहिड़ियूं मां अखियूं यहूदियुनि खे ॾिनी जहिड़ा कन तव्हांखे अहिड़ा यहूदियुनि खे ॾिना
जहिड़ो औलाद तव्हांखे अहिड़ो मां ईसाइल खे ॾिनो। अखियूं तव्हां जहिड़ियूं, कन तव्हां जहिड़ा, नक तव्हां, दिल दिमाग़ तव्हां जहिड़ो, जहिड़ी सिहत तव्हांखे अहिड़ी काफ़रनि खे मिली आहे। लेकिन एहसान इहो आहे, फरमाई हर नेमत ॾिनीमांव, पर एहसान इहो आहे जो पंहिंजो महबूब नबी बि ॾेई छॾियोमांव। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तवज्जो कजे, अजो को जलसो हुब्बे मोहम्मद मुस्तफ़ा आमना जे लाल जे बारे में आ। हुब्बे मोहम्मद मुस्तफ़ा, तवज्जो कजे, आमना जे लाल सां मोहब्बत ईमान जो जुज़ा, ईमान जे लाइ फ़र्ज़ आ। आमना जे लाल सां मोहब्बत आहे। तवज्जो कजे, अल्लाहु अकबर, जीअं सहाबा मोहब्बत करे ॾेखारी आहे। अल्लाहु अकबर। हदीस में ईंदो आहे, हिकिड़ो दफ़े आमना जे लाल सिंगी हणाई, सिंगी हणायो सम्झो था, खून मुबारक कढियो, प्यालो मुबारक खून में भरिजी वियो। महबूबन करीम ने के सहाबीअ खे ॾिनो कि पुट परते हारे आ। उहो सहाबी सगुरो खून मुबारक जो प्यालो खणी करे पासे में वञी करे हेॾे होॾे ॾिसी करे खून जो मुबारक प्यालो पी छॾियो। के सहाबी जी नज़र पइजी वई। महबूबन करीमन खे वञी ॿुधाई सी फलाणे तव्हांजो खून पी छॾियो। महबूबन करीमन फरमायो सॾु करीस आयो। साईं फरमायो तो मुंहिंजो खून पी छॾियो। अर्ज़ु कई सुहिणा तव्हांजो खून मुबारक तव्हां चयो त उछलाया, सुहिणा मुनासिब कोन सम्झ में जो पाक खून मां किथे उछालाए छॾिया, इन करे मां पाण ई पी छॾियो। साईं फरमायो भलो कयईं, जंहिं खून में आमना जे लाल जो खून अची वियो उनखे जहन्नम जी बाहि कुझु कान कंदी। या मोहब्बत हुई, या मोहब्बत हुई। तवज्जो कजाए, एडी मोहब्बत हुई, साहबा के एडी मोहब्बत हुई। तवज्जो कजाए, हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु मोहब्बत एतिरी आहे। अल्लाहु अकबर। काफ़रन सख्त मारियो, तशद्दुद कयो, बेहोश थी वियो आहे। अखि खोली पहिरियों लफ़्ज़ इहो पुछे थो मुंहिंजो महबूब कीअं आहे, आमना जो लाल कीअं आहे। जीअं जो महबूबन करीमन ते नज़र पई, फरमाई सूर लही विया, थक लही विया, दर्द लही विया, यानी हर शे का आमना जो लाल वधीक आहे। हदीस में ईंदो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटु हज़रत अब्दुर्रहमान हिकिड़े दफ़े जॾहिं अञा मुस्लमान कोन थियो हुयो, वरी मुस्लमान थियो। जंग में मुस्लमान कोन हुयो, जंग बदर में मुस्लमान कोन थियो, यानी जंग उहद में मुस्लमान कोन हुयो। लेकिन जॾहिं मुस्लमान थियो गॾु मानी पिया खाइनि। हज़रत अब्दुर्रहमान थो चवे पंहिंजे पीउ खे, हज़रत अबू बकर खे, बाबा साईं फलाणी जंग में सभा सिद्ध ते आए हैं, लेकिन अबो समझी करे मारे छॾे ॾिनो मैं, वरन तलवार जे सिद्ध ते आयो आहियां, टुकर करे छॾे हाँ, लेकिन दिल में आयो अबो वा इन करे छॾे ॾिनो मैं। अल्लाहु अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला फरमाए थो पुट तो मूंखे अबो करे छॾे ॾिनो, लेकिन जेकॾहिं उन ॾींहुं मुंहिंजे सिद्ध ते अची हाँ आऊं बख़्शे कोन हाँ, मां सम्झा त हे महबूब जो दुश्मन आहे, तोखे मारे छॾिया हाँ। या मोहब्बत हुई, या मोहब्बत हुई। अल्लाहु अकबर। मोहब्बत तवज्जो कजाए, मोहब्बत जो अंदाज़ ॿुधी जाए। आमना जा लाल हिजरत में सफ़र कंदे हलन था पिया। महबूबन करीमन फरमायो सिद्दीक़ बुख सतायो वा। अर्ज़ु की सुहिणा हिन फलाणे कबीले में
बकरियों खे इजाज़त मिले मां उन वटां पाणी खणी अचां उन्हनि खीर खणी अचां साईं फरमाए तोखे इजाज़त खीर वञी खणी आ अल्लाहु अकबर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खीर खणी आयो प्यालो भरे आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला फरमाए थो तवज्जो कजाएं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे महबूब खीर पीतो एतिरो पीतो एतिरो पीतो एतिरो पीतो जो मां ख़ुशि थी वयुसि पिए आमना जो लाल थो खुश महबूब थो थे खुश मुहिब थो थे खुश अबू बकर थो थे इहा मुहब्बत आ अल्लाहु अकबर हिकिड़े सहाबी सगोरे खे ॾिठऊं हिन विच ते लोही शीखाणी सींध कढी छॾियईं गरम शीखाणी सींध कढी छॾियईं कि छाजे करे ये यार वार पक्का हुया वार घुंडीदार हुया मुंहिंजे महबूबनि करीमनि खे सींध निकितल हुई मूंखे सींध कान पई निकिरे इन करे लोही शीख तपाए करे फेराए छॾियईं ता त सींध निकिरे कि ठीकु आहे दर्द ख़त्म थी वेंदो लेकिन हिकिड़ी हसरत पूरी थी जो मुंहिंजी सींध महबूबनि करीमनि जी निशानी तौरु महबूबनि करीमनि जी सुन्नत मुबारक थी पई आहे अल्लाहु अकबर सुहिणा आमना जे लाल सां मुहबत हर सहाबीअ जो पंहिंजो अजीब अंदाज़ आहे हर सहाबी क़ुर्बान थियण वारो अल्लाहु अकबर बदर जे मैदान ते सहाबी सगोरो अर्ज़ थो करे सुहिणा हाणे परेशान न थियो असां तव्हांजे आॾो विढ़ंदासीं तव्हांजे सॼे पासे खां विढ़ंदासीं खॿे पासे खां विढ़ंदासीं पोयां विढ़ंदासीं सुहिणा जेसि ताईं जान में जान आहे दुश्मन खे तो ताईं पहुचणु कोन ॾींदासीं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे उम्मतनि चयो फज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून जे तूं ऐं तुंहिंजो रब वञी वेठो असां हिते वेठा आहियूं लेकिन आमना जे लाल खे साहबा अर्ज़ कयो सुहिणा आॾो बि विढ़ंदासीं पोयां विढ़ंदासीं सॼे पासे खां विढ़ंदासीं खॿे पासे खां विढ़ंदासीं जेसि ताईं जान में जान आहे सुहिणा तुंहिंजो साथ निभाईंदा हलंदासीं अल्लाहु अकबर दुरूद शरीफ़ पढ़जांइ कि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद के अल्लाह वारी अजीब ॻाल्हि लिखी आहे फरमाई जंहिं ॻाल्हि खां अल्लाह साईं मना कयो आहे हीउ न कर उनजो न करणु फ़र्ज़ु आहे ज़िना न कजांइ न करणु फ़र्ज़ु गिला न कजांइ न करणु फ़र्ज़ु व्याज न खाइजांइ न खाइणु फ़र्ज़ु कूड़ न ॻाल्हाइजांइ न ॻाल्हाइणु फ़र्ज़ु ज़िना न कजांइ न करणु फ़र्ज़ु लेकिन जंहिं ॻाल्हि जो अल्लाह से हुकुम कयो आहे हीउ कजांइ उनजो करणु फ़र्ज़ु आहे निमाज़ पढ़जांइ पढ़णु फ़र्ज़ु रोज़े रखजांइ रखणु फ़र्ज़ु हज कजांइ करणु फ़र्ज़ु ज़कात ॾिजांइ ॾियणु फ़र्ज़ु इन्हनि फ़र्ज़नि मां हिकिड़ो फ़र्ज़ु हिन उम्मत जे मथां आमना जे लाल जे मथां दुरूद पढ़णु बि फ़र्ज़ु आहे ॾाढियां चओ न सुबहान अल्लाह दुरूद पढ़णु बि फ़र्ज़ु आहे लेकिन हिन फ़र्ज़ ऐं हुन फ़र्ज़ में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे निमाज़ जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे रोज़े जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे हज जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे ज़कात जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो जेकॾहिं दुरूद जो वारो आयो हिन में अल्लाह पाक पंहिंजो अंदाज़े बयान बदिलाए छॾियो जॾहिं दुरूद जो वारो आयो इन में हिकमत पहिरियां खे हुक्म बाद में आहे होॾे हुक्म पहिरियां खे हुक्म बाद हिकमत बाद में आहे जीअं फरमाई अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून ए ईमान वारो तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ु आहे अल्लाह इहो रोज़ो छा के फरमाए सुबह खां वठी शाम ताईं तव्हांजो खाइणु बंदि तव्हांजो पीअणु बंदि अल्लाह नाराज़ थी वियो आहे फरमाई न सिर्फ़ु हिन जे लाइ मरण महिल तव्हां मुतक़ी ऐं परहेज़गार थी पओ हुकुम पहिरियां हिकमत बाद में आहे लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक हुन में अंदाज़ बयान
हाल बदलाए छॾियो। जॾहिं दुरूद जो वारो आयो इन में हिकमत पहिरियां के हुक्म बाद में आ, हिकमत पहिरियां के हुक्म बाद में आ। कीअं फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका सलात मोकिलनि पंहिंजे महबूब ते। ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलात बि पढ़जो त सलाम बि पढ़जो। तवज्जो कजांइ। फरमाई निमाज़ तव्हांखे पढ़णी आहे, मां रब निमाज़ खां पाक। रोज़ो तव्हांखे रखिणो आहे, मां रब रोज़े खां पाक। हज तव्हांखे करिणो आहे, मां रब हज खां पाक। ज़कात तव्हांखे ॾियणी आहे, मां रब ज़कात ॾियण खां पाक। जिहाद तव्हांखे करिणो आहे, मां रब जिहाद करण खां पाक। लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक फरमायो ईमान वारो इन दुरूद पाक जी शुराती मां रब करीम पाण खां थो कयां। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। अज़ीज़ो दुरूद बरकत आ, दुरूद इज़्ज़त आ, दुरूद शान शौकत आ। तवज्जो कजांइ। हदीस में ईंदो आहे आमना जे लाल जे ख़िदमत में जिब्राइल सलाम हाज़िर थियो आहे। जिब्राइल सलाम जे अखियुनि मां ज़ार क़तार लुड़क बि हलिया। फाइनल फरमायो जिब्रील अॼु तोखे कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे, तुंहिंजे अखियुनि मां लुड़क। जिब्राइल सलाम अर्ज़ु कयो सुहिणा अॼु तकलीफ़ जा लुड़क कोन्हनि, इंतिहाई ख़ुशी रखनि मुंहिंजे अखियुनि मां लुड़क अची विया। साईं फरमायो जिब्रील तोखे कहिड़ी ख़ुशी पहुती आहे। अर्ज़ु कई सुहिणा अल्लाह पाक मूंखे एतिरी त ताक़त ॾिनी आहे, रूए ज़मीन ते जेके बि वणनि में जेके पन आउं जिब्रील लुगणिया दगड़े सघां थो। रूए ज़मीन ते जेका बि वारी आहे वारीअ में जेके पन सरड़ा जेके मां जिब्रील लुगणिया दगड़े सघां थो। लेकिन सुहिणा जेको उम्मती आहे उम्मतियाणी तो महबूब जे मथां दुरूद थो पढ़े अल्लाह पाक उनखे एतिरो त अजुर थो ॾिए, एतिरो त सवाब थो ॾिए जो मां जिब्रील लुगणिया दगड़े ई कोन थो सघां। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। फरमाई मां जिब्रील लुगणिया दगड़े ई कोन थो सघां। वल्लाह हदीस में ईंदो आहे महबूबन करीमन फरमायो जेको शख्स कसरत सां दुरूद थो पढ़े। आमना जी लाल फरमायो जेको शख्स कसरत सां दुरूद थो पढ़े अल्लाह पाक क़यामत जे ॾिहाड़े सांजे फरमायो क़यामत जे ॾिहाड़े इहो शख्स शहीदनि सां गॾु उथंदो। चओ न सुभान अल्लाह। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। महबूबन करीमन फरमायो जेको शख्स हिकिड़ो दफ़ो दुरूद थो पढ़े अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं थो नाज़िल फरमाए, 10 गुनाह माफ़ थो फरमाए, 10 जन्नत में दर्जा बुलंद थो फरमाए। जेको 100 दफ़ा दुरूद थो पढ़े अल्लाह पाक उनखे 1000 रहमतूं नाज़िल फरमाए। सांजे फरमायो जेकॾहिं तव्हां चाहियो था क़यामत जे ॾियारे असांजी सिफारिश महबूब करे। सांजे फरमायो साईं फरमायो सिफारिश करे। अल्लाह जे रसूल फरमायो कसरत सां दुरूद पढ़ंदो क़यामत जे ॾियारे सिफारिश कंदुसि। साईं फरमायो जेको शख्स कसरत सां दुरूद थो पढ़े अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत जे ॾियारे मूं सां गॾु जन्नत में ईअं गॾु हलंदो जीअं कुल्हो कुल्हे में मिलाए हलिजे। मूं जेको कुझु चयो अल्लाह पाक क़बूल मक़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।